नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी लॻ शुगर मिल लॻ भंभरा मोड़ ते ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो। शुगर मिल मटियारी लॻ ॻोठ सोरा माछी जा रवासी स्कूली मासूम ॿारड़ा मटियारी शहर जे प्राइमरी स्कूल मां पढ़ण बाद वापसी चंगची रक्षा में पंहिंजे ॻोठ सोरा माछी वञी रहिया हुआ त शुगर मिल ڀرسان ڀنڀرا मोड़ वटि बजरी सां भरियल डंपर जो चंगची रक्षे खे ज़ोरदार टक्कर लॻण सबबि चंगची रक्षे में सवार ॿ मासूम ॿारड़ा नींगर ताहिर पुट अमीर अली माछी नींगरी सफ़िया धी वाहिद अली माछी मौके ते ई फोत थी विया, जॾहिं त चंगची रक्षा में सवार ॿिया 9 मासूम शागिर्द शदीद ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इलाइक़े वासियुनि मक़ामी पुलिस तालका अस्पताल मटियारी पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि में सलीम माछी, मोहसन माछी, हाजरा माछी, शोएब माछी, सदफ माछी, गफूर माछी, शाइला माछी ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन मां केतिरनि ई ॿारनि जी हालत नाज़ुक जोगी हुजण करे खेनि सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। फोती ॿारड़े जो लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग वारी लहर छायल आहे। ॿिए तरफ़ मटियारी पुलिस मूजिब त हादसे में मुलवस डंपर जो ड्राइवर डंपर समेत फरार थी वियो, जंहिंजे पोयां पुलिस ॻोल्हा में लॻल आहे, जंहिंखे जल्द गिरफ्तार कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।